हाजी मोहम्मद खोसे साहब जिनके व्यवसाय थे जलती बैठक रे पहुंचे दिल्ली के राजा बलिकार जो वीडियो आहे जिन सॼी सिंध खे खपायो आहे जस आहे हिननि सभिनी नौजवाननि खे जेके हिते गॾु थिया ऐं हिननि जे आवाज़ खे आयाम साहिब खे यकीन ॾियारियां थो त मुंहिंजा साईं आवाज़ जी हीअ महिनत रायगान न वई आहे ही मुंहिंजा नौजवान सिंध जा जागी चुका आहिनि सरवारनि जी तलाश में जेके आवाज़ जे रूप में हिते अची चुका आहिनि सिंध में इंशाअल्लाह हिक न हिक ॾींहुं इनकलाब ज़रूरु ईंदो जेके ही गुंडा आउं तव्हांखे सिर्फ़ भिक्षा जो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾींदुसि त भिक्षा जे शहर लदीब जे नगरीअ में हिननि पीपल्स पार्टी जा हिते लोकल जेके दहशतगर्द ऐं गुट आहिनि तिन हिते केॾी बर्बरियत कई आहे पब्लिक स्कूल जे नाले ते 4 अरब रुपया हिते जा खाई विया आहिनि उहो पब्लिक स्कूल हुते पियो आहे सिंध सूफ़ी यूनिवर्सिटी